कराची में वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें नंढड़ी हिकिड़ो मासूम ॿारड़ो इब्राहिम नाले उहो जेको आहे सो असां त ख़बरनि में ॿुधो आहे त उते जेको आहे सो वियो आहे शॉपिंग नंढड़े मॉल में विया आहिनि वालदा सां गॾु ऐं गटर खुलियो पियो आहे उन ते ढकणु कोन्हे ऐं उन में हू लुड़ी थो वञे पोइ हेॾी मशीनरी हुननि खे हथु नथो अचे हिकिड़ो किचिरे वारो माण्हू खणी उहो हुनखे हथु करे थो ऐं चवां थो ख़ुदा हुकुमरानो कंहिंखे जवाबु ॾींदो तव्हां त पंहिंजे पाण सां ज़ुल्म पिया करियो ही ज़िंदगी ही दुनिया तमामु नंढड़ी दुनिया आहे ही सुख घर पैसा पंजूड़ सभु कुझु हिते ई रहिजी वञणा आहिनि एॾी खा खवां वरी चवंदा था मंशियात जे करे माण्हू ढकण खणी था वञनि उहा मंशियात तव्हांजा त SSP पिया हलाइनि सॼी सिंध में मंशियात पुलिस पई हलाए उन जे छपर छांव में पई हले उन जा पैसा मिनिस्टरनि खे में पिया मिलनि तव्हां मूंखे ॿुधायो मंशियात पहुचे कीअं थी ठहे कीअं थी तव्हां हिकिड़े नंढड़े मासूम माण्हू खे त पकड़े था अचो पर जिते ठहे थी जेके माण्हू उनखे सप्लाई कनि था उहे छो माण्हू गिरफ़्तार नथा थियनि ऐं मेयर कराची उन सां मुखातिब आहियां उनखे चवां थो ही कहिड़े क़िस्म जो सिंध आहे ही कहिड़े क़िस्म जी सोन भरी सिंध उते जा माण्हू कॾहिं मेहर में उल्फत सां वाक़ियो आहे कॾहिं ॿिए सां आहे या टंडो मोहम्मद ख़ान में हुन छोकिरे जेको आहे सो पखियुनि खे बचाइण जी कोशिशि कई आहे ठक ॻोल्ही कॾहिं कंहिं ॿारड़ी सां आहे प्रिया कुमारी आहे उहा मिले नथी लभे नथी ख़ुदा जे वास्ते छा तव्हां जवाबु ॾींदो मौला मूंखे थी जेकॾहिं आउं ग़लति न आहियां त मौला अली सरकार जो फरमान आहे जेकॾहिं केवल हिकिड़ी जेका माकोड़ी आहे उहा बुख मरी वई त आउं कहिड़ो जवाबु ॾेई सघंदुसि ऐं सैयदना हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मशहूर तरीन सईंग आहे त जेकॾहिं दजला ऐं फ़रात नदी ते को कुतो बुख मरी वियो त मां उमर उनजो कहिड़ो अल्लाह पाक वटि मुंहुं खणी वञी हिसाब किताब ॾींदुसि हुकुमरानो कुझु रहम करियो हिन सिंध ते रहम करियो सिंध जे माण्हुनि ते रहम करियो ही आउं सम्झां थो इंतिहाई सियासत जो मसइलो न आहे तव्हां ख़ुदि सोचो त केॾी वेट करणु छा तव्हांखे त रिज़ाइन करे वञणु घुरिजे त साईं असां अहिड़ो तव्हांखे निंड कीअं थी अचे ऐं त इहो थो सोचां तव्हां सुम्हो कीअं था राति जो तव्हांखे वरी निंड बची थी वञे तव्हां सुम्हो बि था वरी ॿिए ॾींहुं वॾियूं पैटूं बूट हो टायूं ॿधी वरी बीठा आहियो मीडिया जे साम्हूं ज़ुल्म आहे तंहिं करे असां जिते बि का ज़्यादती हूंदी जिते बि को मामिलो हूंदो आउं कोशिशि कंदुसि त उन ते ॻाल्हाइजे उन ते दोस्तनि खे ॿुधाइजे ऐं हमराहिक थिजे ख़ुदा जे वास्ते पंहिंजे पाण सां ज़ुल्म न करियो असांखे छॾे ॾियो क़ौम खे बि छॾे ॾियो तव्हांखे त ख़ुदा वटि त जवाबु ॾियणो आहे या ख़ुदा वटि बि कोन जवाबु ॾींदो उते बि तव्हांजूं माफ़ियूं आहिनि ऐं तलाबियूं आहिनि उते बि को तव्हां कंहिंखे को जवाबु सुवाल जवाबु न थींदो कंहिंसां कुझु कोन थींदो अहिड़ो कमु करियो जेको तव्हां असां दुनिया में एॾी तरक़ी करे विया आहियूं सिंध सोन थी वई आहे मेडिकल साइंस में एॾो कमु करे छॾियो अथऊं मेडिकल साइंस फलाणे में हेॾो कमु करे छॾियो न ख़ुदा जे वास्ते वरी रिक्वेस्ट कयां थो रहम खाओ हिन क़ौम ते हिननि माण्हुनि ते हिन सिंध ते पैसा भला केतिरा पैसा तव्हांखे खपनि करप्शन जा अंबार आहिनि अंबार ज़ुल्म आहे ज़्यादती आहे या असांखे त कम अज़ कम माना कमु तव्हां था करियो शर्म यकीन करियो असांखे थो अचे ऐं अहिड़ी भेट करण सां सम्झां थो दुनिया में न हूंदी दुनिया छा रूए ज़मीन जे कंहिं हिकिड़े इंच ते बि एॾी माना बेरा रवी ऐं एॾी क़िस्म जी तकलीफ़ जो मामिलो न हूंदो जेको सिंध में थो हले
ऐं शदीद मज़मत कयां थो इन इब्राहिम वारे वाक़े जी, टंडो मोहम्मद ख़ान में जेको वाक़ियो पेश आयो आहे उन जी, ऐं ॿिया जेके मेहड़ में थियो, लाड़काणे में थियो, इहो हीअं नवाब शाह जे अंदरि मूं वञी केस विढ़ियो, असांजो वकील दोस्त हो पुलिस लाइन में, उन जी निडड़ी मासूम गुलनि जहिड़ी निडड़ी उहा गटर में किरी पई। अदा शाहनवाज़ जमारी साहब वारा उहे उन केस में हुआ, मूंखे इंगेज करे विया, मूं FIR जो ऑर्डर करायो। हाणे ॿुधो न, त मक़सदु इहो आहे त हुकुमराननि खे सोचणु घुरिजे न, त उहे हेॾी बेड कवंस ऐं पोइ चवंदा असां ॻाल्हायूं था। असीं छो था ॻाल्हायूं? ओ साईं आहे मुराद शाह साहब, उहो चए थो सिंध खे बसि असां हीअं करे छॾियो आहे, चमकाए छॾियो आहे, चमके थी पई, ही चमके थी पई, नंढड़ा मासूम ॿार गटर में था किरी पवनि।